श्रीदेवी पंहिंजे शरारती परफॉर्मेंस ऐं चमकंदड़ अखियुनि सां लखे मदाहनि जूं दिलियूं खटे वरितियूं ऐं हर रूप ऐं हर किरदार खे बहितरीन अंदाज़ में निभायाईं। बॉलीवुड अदाकारा श्रीदेवी 300 खां वधीक फिल्मुनि में कमु कयो, पर संदसि लाॾाणे खां पोइ संदसि ज़िंदगी जो मुख्य राज़ पधिरो थियो। भारतीय मीडिया रिपोर्टनि इंकशाफ कयो त श्रीदेवी बोनी कपूर खां अॻु मिथुन चक्रवर्ती सां ॻुझी शादी कई हुई। मीडिया रिपोर्टनि मूजिबि मिथुन ऐं श्रीदेवी जी पहिरीं मुलाक़ात फिल्म जाग उठा इंसान जे सेट ते थी हुई, जितां ॿिन्ही में दोस्ती थी ऐं पोइ लाॻापो मोहबत में तब्दील थी वियो, जॾहिं त मिथुन उन वक़्तु शादीशुदा हो। कुझु वक़्त खां पोइ जॾहिं हिदायतकार ऐं प्रोड्यूसर बोनी कपूर श्रीदेवीअ जी ज़िंदगी में आयो त मिथुन ऐं श्रीदेवी विच में इख़्तिलाफ़ पैदा थियण लॻा। हिकु भेरो मिथुन खेसि बोनी कपूर खे राखी ॿधण ते मजबूर कयो। भारतीय मीडिया जी दावा मूजिबि मिथुन ऐं श्रीदेवी 1985 ईस्वीअ में ॻुझी शादी कई, पर जॾहिं इन ॻुझी शादीअ जी ख़बर मिथुन जे घरवारी योगिता ताईं पहुती त हुन आपघात जी कोशिश कई, जंहिं ते मिथुन डिॼी वियो ऐं पोइ हुन पाण खे श्रीदेवी खां परे करे वरितो। श्रीदेवी जी उहा शादी 3 साल हली ऐं पोइ हू हार थी विया। इन शादीअ खे ॻणियो वञे त मिथुन चक्रवर्ती जी इहा टीं शादी हुई। संदसि पहिरीं शादी 1979 ईस्वीअ में उन वक़्त जी मशहूर अदाकारा ऐं मॉडल हेलन ल्यूक सां थी, जेका रुॻो 4 महीना हली। योगिता बाली सां साॻिए साल मिथुन ॿी शादी कई। योगिता अफ़सानवी ॻाइणे किशोर कुमार जी अॻोणी ज़ाल आहे। ॿिन्ही जी तलाक 1978 ईस्वीअ में थी हुई। योगिता बाली पाण बॉलीवुड अदाकारा रही चुकी हुई। 70 ऐं 80 जे ॾहाके दौरान हुन केतिरनि ई फिल्मुनि में अदाकारी जा जौहर ॾेखारिया। मिथुन चक्रवर्ती ऐं योगिता हाणे ख़ुशगवार शादीशुदा ज़िंदगी गुज़ारिया आहिनि। उन्हनि खे 4 ॿार आहिनि। ॿिए पासे मिथुन चक्रवर्ती सां ब्रेकअप थियण बाद श्रीदेवी फिल्मुनि में मसरूफ़ थी वई ऐं पोइ 1996 ईस्वीअ में बोनी कपूर सां शादी कयईं। बोनी पंहिंजी पहिरीं ज़ाल श्रीदेवी लाइ छॾी। बोनी ऐं श्रीदेवी खे 2 धीअरूं आहिनि। यादि रहे त फ़रवरी 2018 ईस्वीअ में श्रीदेवी दुबईअ में दिलि जो दौरो पवण सबबि लाॾाणो करे वई हुई।